तंगवाणी भरिसां जवाबदारनि कारियं इल्ज़ाम हेठि नौजवान नारी ऐं मस्जिद जे पेश इमाम खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद नारी जो लाश गुम करे छॾियो आहे। भिटाई कॉलोनी पुलिस थाणे जे हद ॻोठ ॾोथी में जवाबदारनि कारियं इल्ज़ाम हेठि 25 वरहनि जे नौजवान असगर अली बंबल ऐं नारी रुख़साना जखराणी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इतला बाद पुलिस पहुची मक़तूल नौजवान जो लाश हथ करे वरितो, जॾहिं त नारी जो लाश हथ अची नाहे सघियो। पुलिस मूजिबि जवाबदार कारियं इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल करण बाद घर ख़ाली करे मौक़े तां फ़रार थी विया, जॾहिं त नारी जे लाश जी ॻोल्हा कई पई वञे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। इंतहाई अफ़सोसनाक वाक़े खां तव्हांखे आगाह कंदा हलो तंगवाणी भरिसां भिटाई कॉलोनी थाणे जे हद ॻोठ ॾोथी में जवाबदारनि कारियं इल्ज़ाम हेठि मस्जिद जे नौजवान पेश इमाम असगर अली बंबल ऐं नारी रुख़साना जखराणी खे क़त्ल करे छॾियो आहे। इतला बाद पुलिस पहुची मक़तूल पेश इमाम जो लाश हथ करे वरितो, जॾहिं त नारी जो लाश हथ अची नाहे सघियो। पुलिस मूजिबि जवाबदार वाक़ियो करण बाद घर ख़ाली करे फ़रार थी विया, जॾहिं त नारी जे लाश जी ॻोल्हा कई पई वञे। साईं बख़्श पाचकाणी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, तंगवाणी।